हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद भगवत गीता 8वां अध्याय ता श्रवण करे रहो। कल ता बुधो ब्रह्मा जी जी उम्र उन्हनि जो हिकु ॾींहुं हिकु रात चराचर संसार जी उम्र घणा युग केतिरो समय कीअं हूंदो आहे। हाणे अॻिते भगवान चवनि था पर उन्हीअ परम धाम के अनन्य भक्ति करे जेके भक्त प्राप्त थींदा आहिनि यानी भगवान जे वैकुंठ के उतों उहे वापस न ईंदा आहिनि, उन्हनि जो जन्म मरण कटिजी वेंदो आहे। भगवान चवनि था हे पार्थ जंहिं परमात्मा जे अधीन चओ हरे राम, जंहिं परमात्मा जे अधीन सब प्राणी आहिनि ऐं जंहिं सच्चिदानंद परमात्मा सां ही सॼो संसार पूर्ण आहे, सो सनातन अव्यक्त परम पुरुष निर्मल भक्ति सां ई प्राप्त थियण वारो आहे। भगवान खे मिलंदा आहिनि निर्मल भक्ति जे द्वारा। निर्मल भक्ति बिना मैल जे, बिना स्वार्थ जे, बिना कारण जे जेके भगवान सां प्रेम कंदा आहिनि उहे भगवान खे पाए वठंदा आहिनि। निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा ध्याया, नैन मूंद कर हे परमेश्वर कभी न तुझको ध्याया, मन वीणा की तारें टूटी अब क्या गीत सुनाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं। चौ हरे राम। भगवान चवंता ही अर्जुन जंहिं वक़्त में शरीर त्यागे वयल योगी जन जन्म मरण में न अचण वारी गत ऐं अचण वारी गत के प्राप्त थींदा आहिनि, उन रस्ते जी ॻाल्हि थो ॿुधायां। भगवान हाणे ॿुधाइनि था कहिड़े रस्ते खां कहिड़ा माण्हू वेंदा आहिनि शरीर छॾण खां पोइ, जेके मरी करे वेंदा आहिनि, केरु वापसि ईंदा आहिनि केरु वापसि न ईंदा आहिनि जन्म मरण में। चो हरे कृष्ण। उन्हनि ॿिनि तरहनि जे रस्तनि मंझि जंहिं रस्ते ते ज्योति रूप अग्नि जो अधिपति देवता आहे, ॾींहं जो अधिपति देवता आहे, चांड्रोक्य शुक्ल पक्ष जो अधिपति देवता आहे ऐं उत्तरायण जे 6 महीननि जो अधिपति देवता आहे, तंहिं रस्ते ते देह त्यागे वयल ब्रह्मवेता ब्रह्म खे प्राप्त थींदा आहिनि। चओ हरे राम। समझो था जॾहिं असां शरीर छॾींदा आहियूं न त पोइ यात्रा हिकिड़ी ॿी आरंभ थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। शरीर त हिते जली वेंदो आहे लेकिन हिन मां सूक्ष्म शरीर निकिरंदो आहे, जीवात्मा खे वठी वेंदा आहिनि ऐं मथे वञण जा बस समय आहिनि। हिकिड़ी चांड्रोकी रातियूं, ॿी ऊंधाई रातियूं, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष, ॿिनि तरहनि जा समय आहिनि, उत्तरायण दक्षिणायन। यानी हाणे तव्हां माघ पूर्णिमा मनाई, मकर संक्रांत मनाई 14 जनवरी को। चओ हरे राम। ये 6 महीना जेके हूंदा आहिनि उत्तरायण जा हूंदा आहिनि। उत्तरायण यानी सूर्य भगवान जो तेज वधंदो आहे, इन में गर्मी थींदी आहे, ऐं 6 महीना शुक्ल पक्ष जा जंहिंमें तेज घटिजंदो आहे। चओ हरे राम। तव्हां कथा ॿुधी आहे महाभारत में कि भीष्म पितामह महाराज इच्छा मृत्यु जो वरदान हो उन्हनि खे, ऐं तीरनि जे सेजा ते हा, पोइ बि उन्हनि शरीर काफ़ी ॾींहं न छॾियो। छाजे करे? उन्हनि इंतजार कयो कि उत्तरायण अचे, समय संक्रांत वारो समय अचे, छो जो 6 महीना देवताउनि जो स्वर्ग में ॾींहुं हूंदो आहे ऐं 6 महीननि जी उते राति हूंदी आहे स्वर्ग में। हाणे सम्झो जनवरी खां वठी करे 6 महीना उते स्वर्ग में ॾींहुं आहे,
वरी 6 महीना पूरा थींदा तो स्वर्ग में छा थींदी, रात थींदी। तो उन हिसाब से भीष्म पितामह ज्ञानी ॾिठो त हिन महिल स्वर्ग में रात आ, हिन महिल अगर मां वेंदुमि बि त हिन महिल त रात हूंदी, प्रवेश त ॾींहं जो थींदो। इन करे ओॾे वञी मां इंतजार कयां, तंहिंखां हिते ई आहियां। ऐं हिते छाजे करे, हिते त तकलीफ़ हुई, इन करे कि जंहिं माता उत्तरा जे गर्भ में उन जे बालक परीक्षित जी रक्षा कई। उत्तरा माता जे गर्भ में अयन करण वारा उत्तरायण श्री कृष्ण भगवान ईंदा, मां पहिरियों उन्हनि जो दर्शन कंदुमि। चओ हरे कृष्ण। त इहे मार्ग थींदा आहिनि असांजे मथे वञण जा, जॾहिं असां शरीर छॾींदा आहियूं। त हे जेको मार्ग आहे इहो ॾींहं वारो आहे। चांड्रोकी शुक्ल पक्ष, अग्नि जो अधिपति देवता। इन रस्ते सां वियल जेके ब्रह्म वेता ब्रह्म ज्ञानी हूंदा आहिनि, उहे ब्रह्म खे प्राप्त थींदा आहिनि, भगवान खे पाईंदा आहिनि, वरी जन्म मरण में न ईंदा आहिनि। ॿियो कहिड़ो मार्ग आहे? धुंध, ऊंधे जो अधिपति देवता, ऊंधाई यानी कृष्ण पक्ष। ऐं दक्षिणायन यानी सूरज भगवान जी गति जॾहिं दक्षिण दिशा जे तरफ थींदी आहे। हिन महिल उत्तरायण उत्तर दिशा जे तरफ, पोइ 6 महीना पोइ दक्षिण दिशा जे तरफ थींदो आहे, त उनखे चइबो आहे दक्षिणायन। ये 6 महीना वो वक्त आहे जंहिंमें शरीर त्यागण वारो योगी चंद्र लोक जो प्रकाश पाए करे संसार में मोटी ईंदा आहिनि। चओ हरे राम। यानी वरी जन्म मरण में ईंदा आहिनि। सोझरे वारो ऐं ऊंधे वारो, शुक्ल पक्ष ऐं कृष्ण पक्ष। संसार जा ये 2 रस्ता सनातन रस्ता मञा विया आहिनि। हिकु रस्ते तां वञण वारो मोटी न ईंदो आहे, जेतोणीक ॿिए रस्ते तां वञण वारो संसार में मोटी ईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवनि था, हे पार्थ, जेको योगी इन्हनि रस्तनि खे ॼाणे वठंदो आहे, सो कॾहिं वहम में कोन पवंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। तंहिं करे हे अर्जुन, तू सदा योगी थी योग कर। योग यानी भगवान सां जुड़ी वञो, भगवान जो ध्यान करणु। अॼुकल्ह माण्हुनि खां हे योग कोन थो पुसाए, कोन थो पुॼे। केरु वेठो अनुलोम विलोम करे, कपाल भाती करे। हाँ, केॾा त योग आहिनि। भले दवा खाई छॾींदासीं, शीशी पी छॾींदासीं खणी दवा जी, उहो ठीकु आहे। खाई पी मस्त बढ़िया चादर पाए आराम कर, जेको वणे उहो खा। जेॾी महिल पए ओॾी महिल खटिया खड़ी, बिस्तर गोल न करे ऐं सुम्ह पओ बढ़िया। पोइ जेको बीमारी थी त दवाऊं कहिड़ी मरी वयूं, दवाऊं खाई छॾिजो। चओ जय श्री कृष्ण। त हो योग त अञा हुन में वैराग खपे भाई, हुनमें त ध्यान हटाइणो आहे, बिना उकताए, बिना बोर थिए भगवान में चित लॻाइणो आहे। इहो आहे योग। त योगी पाईंदा आहिनि। भगवान चवनि था, अर्जुन तूं योगी थी। इहो सभु ॼाणण खां पोइ योगी वेदन जे पढ़ण, यज्ञ, तप ऐं दान जे पुण्य सां प्राप्त थियण वारे फलनि खां परे पहुची वेंदो आहे। निष्काम भाव सां भक्ति करे ऐं परम स्थान खे प्राप्त कंदो आहे। 28 श्लोक संपूर्ण थिया। हिते श्रीमद् भगवद गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवादे 8हों अध्याय अक्षर ब्रह्म योग नाले सां संपूर्ण थियो। बोलो वृंदावन लाल की भगवान श्री कृष्ण अर्जुन महाराज की जय। हलो भाई, तव्हां 8 अध्याय ॿुधी वरिता। हाँ, बाक़ी बचा 10। सुभाणे महात्म ॿुध जो 8 अध्याय जो। श्री कृष्ण गो